वेलकम बैक नाज़रीन। तो में खबरी मक़ाम वेझो दुकान अंदर गैस सिलेंडर फाटण सबब 5 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में दुकान मालिक फरहान जुणेजो, नसीम ओढाणो, अवैस सुमरो, अज़ीज़ ऐं बिलावल नूनारी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तिबी इमदाद बाद लाड़काणे जे अस्पताल उमाणियो वियो। ज़ख़्मी दुकानदार जे पीउ बशीर अहमद जुणेजो जो चवणु आहे त पुट जी गैस सिलेंडर जी दुकान भरिसां रध पचाव जो दुकान भी आहे। दुकान भरिसां देगूं पची रही हुयूं। बाहिमा चिड़िंग उथण सबब गैस सिलेंडर फाटी पियो। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। रतो देर में खबरी मक़ाम वेझो दुकान अंदर गैस सिलेंडर फाटण सबब 5 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में दुकान मालिक फरहान जुणेजो, नसीम ओढाणो, अवैस सुमरो, अज़ीज़ ऐं बिलावल नूनारी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तिबी इमदाद बाद लाड़काणे जे अस्पताल उमाणियो वियो आहे। हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। रत देर मां जिथे शाख मां नौजवान जो लाश हथायो आहे। रता शाख मां नौजवान जो मुंह खे धक लॻल लाश हथायो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए तालकी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। रतुदिरो में शाख मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। रता शाख मां नौजवान जो मुंह खे धक लॻल लाश हथायो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए तालके अस्पताल मुंतक़िल कयो आहे। रतुदिरो में शाख मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। रता शाख मां नौजवान जो मुंह खे धक लॻल लाश हथायो आहे। जॾहिं त इतला ते पुलिस पहुची वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पहलवान जोयो। जी पहलवान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी फरा रते देर थाने जी हदवार इलाइक़ो आहे रता शाख मां नौजवान जो मुंहं में धक लॻल लाश हथायो आहे। नौजवान जी सुञाणप ॻोठ अली मोहम्मद दुरुईअ जे रवासी 27 वर्षनि जे बाबर पुट लाल बख्श दुरुई तौर थी आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश ट्रैक्टर ट्रालीअ ते खणाए तालका अस्पताल आंदो। इन ई सिलसिले में नौजवान जे भाउ मुमताज़ दुरुई ॿुधायो त मुंहिंजे भाउ जेको गुज़िरियल राति पंहिंजे ॻोठ खां रता शाख ते आयल हुयो, पर सुबुह देरि ताईं घर वापसि कोन आयो। जंहिं बाद संदसि जी असां ॻोल्हा कई। असांजे भाउ जा कपिड़ा ऐं मोबाइल फ़ोन रता शाख जे कपर ते पियल नज़र आया ऐं शाख मां संदसि जो लाश मिलियो आहे। हिन चयो त असांजी पंहिंजी ज़ात वारनि सां दुश्मनी आहे। असांखे शक आहे त खेसि मुखालफ़नि क़तल करे लाश शाख में उछलायो आहे। ॿिए पासे राब्तो करण ते रतो दरो पुलिस ॿुधायो त असांखे इतलाह मिलियो त रता शाख मां नौजवान जो लाश हथायो आहे, जेको असां पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल खणाया आहियूं। नौजवान खे मथे में धक जो निशान आहे। वधीक पोस्टमार्टम बाद ख़बर पवंदी त नौजवान खे क़तल कयो वियो आहे या को ॿियो मामिलो आहे। जॾहिं त शक जे बुनियाद ते असां हिकु ॼणे गुलाम नबी दुरुईअ खे गिरफ़्तार करे उन खां जांच करे रहिया आहियूं। जी वॾी महिरबानी पहलवान अपडेट करण लाइ।